अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं न्यू सिंधी टेली फिल्म जंहिंजो नालो आहे जानी दुश्मन। कल्ह हिन जी शूटिंग जेको आहे काफ़ी शूटिंग कई वई। साम्हूं तव्हां तस्वीरूं ॾिसी सघो था पिया। काफ़ी सीन शूट कया विया, जहिड़े मार धाड़ जा बि ऐं टियों बि लगातार हिन जी जेको आहे शूटिंग हली रही आहे टेली फिल्म जी। अहमद अली शेख, इरफान शेख, असगर चौधरी, अज़ीज़ कंबराणी, साईं निसार शाह, इन्हनि जी शूटिंग वरी तेज़ी सां ऐं वरी मार धाड़ वारी शूटिंग हली रही आहे। हीअ फिल्म टेली फिल्म जेको आहे ज़बरदस्त आहे। अहमद अली शेख यानी कमाल खान जीअं ज़हर ज़िंदगी में तव्हांखे नज़र आयो, ज़ालिम हिन फिल्म में बि अहिड़ो उन जो किरदारु आहे। ज़ालिम जो वॾो मार धाड़ ॾेखारियो वियो आहे हिन फिल्म में बि। ऐं हीअ फिल्म हाई लेवल जी जेको आहे ज़बरदस्त फिल्म आहे ऐं तमामु जल्द हिन फिल्म खे तव्हां ॾिसंदो कामयाबु थींदी। ऐं हीअ फिल्म जेको आहे ईद ते रिलीज़ कई वेंदी इंशाअल्लाह तमामु जल्द। ऐं ईद ते हिन जा जेका आहिनि राइट्स कंहिं चैनल वारे खे ॾिना वेंदा, ईद ते निकिरी रिलीज़ कयो वेंदो। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन वीडियो खे, ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, सुठा कमेंट कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में ऐं नई अपडेट सां गॾु ऐं नई ॻाल्हि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।